अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार माया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। चीनी सदर शी जिनपिंग चयो आहे त चीन ऐं अमेरिका खे हिक ॿिए जो हरीफ़ न पर शराकतदार बणजणु घुर्जे। असांजा मुस्तहकम बतरफ़ा लाॻापा सॼी दुनिया लाइ फ़ाइदेमंद आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां ॻाल्हाईंदे चीनी सदर वधीक चयो आहे त बैन अल-अक़वामी सूरतहाल मुसलसिल हंगामनि जे भर चढ़ियल आहे। छा असां गॾिजी आलमी चैलेंजिस जो मुक़ाबिलो ऐं दुनिया खे इस्तेहकाम ॾेई सघूं था? उन्हनि सवालनि जो जवाब वॾनि मुल्कनि जा सरबराह हुजण नाते असांखे ॾियणा आहिनि। समूरनि आलमी बहरान जो हल सिर्फ़ सिफ़ारतकारी ऐं ॻाल्हियूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमेरिका ऐं चीन वॾियूं ताक़तूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल मफ़ाद इख़्तिलाफ़नि खां वधीक अहम आहिनि। असांजा मुस्तहकम लाॻापा सॼी दुनिया जे मफ़ाद में आहिनि। अमरीकी सदर वधीक चयो आहे त सदर शी जिनपिंग सां लाॻापा हमेशह इंतहाई शानदार रहिया आहिनि। तारीख़ी सरबराही मुलाक़ात जो सभ खां वॾो फोकस गॾियल वापार ते हूंदो। जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो त मूं अव्हांखे कॉल कई ऐं अव्हां मूंखे कॉल कई। अमरीकी सदर जूं चीन जे दौरे दौरान चीनी सदर सां ॻाल्हियूं। ट्रंप ऐं चीनी सदर शी जिनपिंग विच में वफ़दनि जे सतह ते मुलाक़ात। चीनी सदर शी जिनपिंग मुलाक़ात दौरान चयो आहे त अमरीकी वफ़द जो चीन में भलीकार करियूं था। ग्रेट हॉल ऑफ दी पीपुल पहुचण ते सदर ट्रंप जो शानदार इस्तक़बाल। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में अॻबराही थी रही आहे। अमरीकी सदर जी रेड लाइन तमामु सादी आहे। ट्रंप चाहे थो त ईरान एटमी हथियार न ठाहे सघे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त अमेरिका चाहे थो त मौक़िफ़ तब्दील करण लाइ चीन ईरान मथां दबाव विझे। इहो चीन जे मफ़ाद में आहे त उहो बहरान जे हल में किरदारु अदा करे।